يقبل عليه. ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا وشفينا وحبيبنا وحبيب ربنا محبوبنا ومحبوب ربنا ومطلوبنا ومعشوقنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. قال الله تبارك وتعالى في مقام آخر: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. दोबारा दिल बजान से आका ते दुरूद शरीफ पढ़ो. अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम अलैहि. बंदे परवरदिगारम उम्मत अहमद नबी दोस्त दार चार यारम ताब औलादे अली. मज़हब हनफी दारम मिल्लत हजरत खलील. खाक पाए गौसे आज़म ज़ेर साए हर वली. अरशन मथे अरबी वयो, अरशन मथे अरबी वयो. बलगल उला बिकमालिही. सारो जहां रोशन थियो कशफ दुजा बिजमाली. असां जो सुहिणो सजण सबात ते हसनत जमील ख़िसालिही. मोमिन सभई दिल सां पढ़ो सल्लू अलैहि वालिही. सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। दिल वजान सां मुंहिंजे आका ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। मुझा मोहतरम मर्ज़ सामीन, निहायत वाजिबुल एहतराम सादात किराम, अवां प्यारी जमात जे ख़िदमत में नाज़िज़ अल्लाह जे कलाम पाक मां चंद अल्फाज़ तिलावत कया आहिनि। रब करीम जे दरबार में इहा ई इल्तिजा आहे, इहा ई उन जे दरबार में दुआ आहे त मालिक करीम जो कुझु चवराए पहिरियों असांखे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो त बग़ैर अमल जे ॿियो सभु इल्म बि बेकार आहे, सभु ॻाल्हियूं बेकार आहिनि। अमल जी सख़्त ज़रूरत आहे। अल्लाह उन जे रसूल जे दरबार में अमल जी ज़रूरत आहे। नेक अमलनि सां उन जे दरबार में मालिक साईं तव्हां सां सभिनी खे पहुचाए। हीअ अॼु क़ुरानी मजलिस जेकी आहे, हे आम ॿियूं मजलिसूं जेके आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ मजलिस आहे। हिन मस्जिद जो मजलिस जो शान ई निरालो आहे, छो त ही क़ुरान करीम जे ख़तम शरीफ़ जी मजलिस आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु इरशाद फरमायो त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। असां इन क़ुरान खे नसीहत लाइ, नसीहत वठण जे वारनि जे लाइ नसीहत बनाए मोकिलियो ऐं इन क़ुरान जी हिफ़ाज़त मां रब करीम जे तरफ़ खां आहे। मां रब इन जी हिफ़ाज़त कंदुसि। हे रमज़ान मुबारक जो महीनो आहे, क़ुरान करीम जे ऐं रमज़ान जो पाण में जेको ताल्लुक़ आहे, हिन महीने खे एज़ाज़ मिलियो, शर्फ़ मिलियो इन क़ुरान करीम जे नाज़िल थियण जे करे। इन जे करे बार बार इहो ई ज़िक्र कयो थो वञे त बाबा क़ुरान करीम हिकिड़ी अजीब शइ आहे ऐं उन जे मथां अमल करणु हिकु वॾी कमालियत वारी शइ आहे। मगर आम मुस्लमान असांजा दोस्त अर्ज़ कनि था से रमज़ान शरीफ़ त आयो अल्हम्दुलिल्लाह, पर जिथे बि मजलिस में विया आहियूं त ज़िक्र ई इहो हलियो आहे। इन क़ुरान जो ऐं रमज़ान जो ज़िक्र हलियो आहे। मुंहिंजा दोस्त जिथे बि रमज़ान मुबारक जो महीनो हुजे ऐं उते करबला जो वाक़ियो बयानु कयूं वेठा, मां चवंदा रमज़ान जी फज़ीलत ॿुधाए कोन थो, क़ुरान करीम जी फज़ीलत न आहे। महीनो रमज़ान मुबारक जो ऐं खयूं करबला वेठो आहे। छो इन जे करे बार बार उहे ॻाल्हियूं कबियूं जेके रमज़ान मुबारक जूं फज़ीलतूं हुजूं ऐं इन क़ुरान करीम जे नाज़िल थियण जूं, क़ुरान करीम जे पढ़ण वारनि जूं, क़ुरान करीम जे मथां अमल करण वारनि जूं इहा ई गुफ़्तगू हलंदी। पूरो महीनो तव्हां ॿुधो हूंदो। अल्लाह तबारक तआला फरमाए त मां इन क़ुरान खे नसीहत वठंदड़नि जे लाइ नसीहत बनाए मोकिलियो आहे ऐं मां रब करीम इन क़ुरान करीम जी पाण हिफ़ाज़त कंदुसि। इहो क़ुरान करीम जो मौजज़ो आहे। सभिनी ॿियनि सहीफ़नि में तब्दीलियूं ईंदियूं वयूं, ज़ेर ज़बर में आयतुनि में फ़र्क़ु कंदा विया, मगर अल्लाह फरमायो त मां रब करीम इन क़ुरान जी हिफ़ाज़त कई आहे। कई में वॾियूं कोशिशूं कयूं वयूं, बुख़्त नसर बादशाह काफ़ी दुनिया में
हाफ़िज़ कोराए छॾिया। अल्लाह फरमाए त ख़बरदार ऐं दुनिया वारो तव्हां चओ था इन क़ुर खे मेसारियूं कागज़नि खे तव्हां गुम करे सघो था। खज जे फरनि ते जेको क़ुर लिखियो हुयो उन्हनि फरनि खे त गुम करे छॾियो था, मगर मां अल्लाह एॾो त क़ुर आसान कयो जो हाफ़िज़नि जे सीने में, हर हिकु नंढे वॾे बच्चे जे सीने में मां क़ुर खे पलटे छॾियो त क़यामत ताईं भली हज़ारे लखे कुराए छॾियो, मगर उन्हनि जे सीने में मां क़ुर पलटे छॾियो आहे, कॾहिं बि उन्हनि जे सीने मां ख़त्म न थींदो। नंढे वॾे बच्चे खे अरबी ॿोली जेको सिंधी बि पूरी पंहिंजी कोन थो ॻाल्हाए सघे, अल्लाह फरमाए मां इन क़ुर खे आसान बनायो तां त उनखे यादि कनि। हर हिकु सीने में, नंढे वॾे बच्चे जे सीने में मां इन क़ुर करीम खे पलटे छॾियो जो हज़ारे लखे क़ुर करीम जा मां रब करीम हाफ़िज़ बनाए छॾिया। उन्हनि जे सीने खे मुंहुं खोलियो, उन्हनि जे सीने खे मुंहुं कुशादो कयो जो क़ुर उन्हनि खे आसान लॻो, जो के 6 महीननि जे अंदरि बि अहिड़ा आहिनि जेके क़ुर करीम पूरो हिफ़्ज़ करे विया। इहा छा आहे? क़ुर करीम जो मौजूदो। ऐं रब करीम फरमायो त मां इन क़ुर जी पाण हिफ़ाज़त कंदुसि। अहिड़ी हिफ़ाज़त ख़ुदा क़ुर करीम जी कई जो लखे हज़ारे हाफ़िज़ वक़्तु नसर बादशाह कोराए छॾिया, मगर वरी लखे ॿिया पैदा थी विया। क़ुर करीम खे कीअं तूं ख़त्म करे सघंदे? सॼी दुनिया ख़त्म थी सघे थी, मगर क़ुर करीम खे को ख़त्म करण वारो न आहे। जंहिंजो मुहाफ़िज़ रब थी वञे, जंहिंजे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब करीम पाण खणे त उन खे को कुझु करे ई नथो सघे, ख़त्म नथो करे सघे। उहो माण्हू ख़त्म थी सघनि था, मगर उन क़ुर करीम खे उन्हनि जे सीने मां नथा ख़त्म करे सघनि। अॼोकी महफ़िल क़ुर करीम जी महफ़िल आहे, ख़त्म शरीफ़ आहे, मुबारक आहे उन्हनि खे जंहिं क़ुर करीम पढ़ियो ऐं क़ुर करीम जंहिं पोयों ॿुधो। मुंहिंजे महबूब फरमायो त हर हिकु हर्फ़ जी अलिफ जुदा हर्फ़ आहे, लाम जुदा हर्फ़ आहे, मीम जुदा हर्फ़ आहे। इन अलिफ जूं 10 नेकियूं जुदा लिखियूं वेंदियूं दफ़्तर में, 10 नेकियूं लाम जूं, 10 नेकियूं मीम जूं। अलिफ लाम मीम जे पढ़ण सां 30 नेकियुनि जो सवाब मिले थो। ॿुधाए त जेको अलिफ लाम खां वठी वलास ताईं क़ुर पढ़ियो ऐं जंहिं क़ुर करीम ॿुधो, ॿुधायो त उन्हनि जे दफ़्तर में नेक अमालनि में केतिरो न सवाब लिखियो वेंदो। हे मुंहिंजे महबूब अलैहिस्सलात मदीने वारे साईं जो फरमान आहे। हीअ अॼोकी महफ़िल बि क़ुर जी महफ़िल आहे। दिलि चए थी त क़ुर करीम जो ज़िक्र कजे ऐं क़ुर करीम जे पढ़ण जो बि सवाब ॿुधाइजे त क़ुर करीम जे पढ़ण जो छा सवाब आहे ऐं उन जा आदाब कहिड़ा आहिनि। मुंहिंजे मालिक मिठड़े ॿुधायो त वइज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू वांसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं मुंहिंजो क़ुर पढ़ियो वञे तव्हां ख़ामोश थी वियो, क़ुर ॿुधो ऐं मौला हिन क़ुर करीम खे जो असां ॿुधो उन मां फ़ाइदो छा मिलंदो? अल्लाह फरमाए त फस्तमिऊ लहू वअनसितू, तव्हां ख़ामोश थी मुंहिंजो कलाम ॿुधंदो, लअल्लकुम तुरहमून, उमेद त मां रब करीम तव्हांजो रहम सां ढोलियूं भरे छॾींदोमांव। अॼु दुआ पिनण आया आहियूं, ढोलियूं झले इन क़ुर जे बरकतुनि मां असां भाई वार थियल आहियूं। अल्हम्दुलिल्लाह बख़्त वारा हो जो रब करीम तव्हांखे क़ुर करीम जी महफ़िल नसीब कई आहे। मुंहिंजा दोस्त हयातीअ लाइ छा, ज़िंदगीअ लाइ छा, इहे घड़ियूं तो असांजूं क़ीमती आहिनि, इहे घड़ियूं असांजे लाइ फ़ाइदे वारियूं आहिनि जेके पेरे प्यादे पंधु करे वञी क़ुर करीम ॿुधूं था। इहा रब करीम जी तुंहिंजे मथां भलाई आहे। पंहिंजी सम्झ त मां बख़्त वारो आहियां त
तॾहिं मूंखे पंहिंजे दरबार ते घुरायो अथसि। जेकॾहिं नाराज़ हुजे हा त कॾहिं बि हिन दर खां दर टपी न सघी हा। खोड़ अहिड़ा आहिनि जेके मस्जिद जे ॿाहिरि हलंदा घुमंदा था अचनि, अज़ान बि अचे पई, ॿुधंदा था वञनि त बांगो सॾु पियो करे हयाल सलाह नमाज़ ते अचो, हयाल फलाह ज़ुबान बांगे जी हूंदी आहे, मगर उन ते रब करीम फरमाए मां रब सॾींदो आहियां त मुंहिंजा बाना अच तूं नमाज़ ते, अच छो टिकारे ते मुंहिंजे दरबार में पहुच त मां तुंहिंजे गुनाहनि खे धोई छॾियां। पर कननि में कप विझी लॻियूं था, कननि में आंगलियूं लॻियूं पियूं त मता इहो आवाज़ क़ुर जो अज़ान जो मता कन ते पए, मता कलमो पढ़णो पए, नमाज़ ते वञणो पए। पर मुंहिंजा दोस्त तूं नथो ॿुधी, इन न ॿुधण जो तोखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तुंहिंजूं अखियूं बंदि थींदियूं त मां रब जे सॾ खे जी न चयो। दोस्त सॾई जी चई पहुचनि, अमीर सॾई, वॾेरो सॾई, वज़ीर छॾई, अमीर सॾई, जुती कोन थो पाई, गोॾ बि मां अॻिते थो ॿधां, मता देरि थी वञे पर रब करीम जो सॾु थो थी, अहकमुल हाकिमीन जो हाकिमनि जो हाकिम आहे। उन रब जो सॾ खां ॿोल वेठो आहे, उनजे सॾ खे जी चई, जेकॾहिं उनजे दरबार ते अची त केॾो न तो असांजे मथां कर्म थी पवे। हा, असांजे भिट जे साईं घोट फरमायो त जॾहिं साथ न थिए सॾ कई तॾहिं ॿुधी न ॿोड़ी, पलो पुलूअ जाम जो झली ना डोड़ी, कुन दोरी थी रिणनि मेरी हूं करी। रब जो सॾु ॿुधी ऐं उनखे जी न चई, तूं बानो कीअं थो सॾाई त मां रबे करीम जो बानो आहे। रब सॾु करई त बाना अच त तोखे माफ़ी ॾियां, अच त तुंहिंजो बख़्श कयां, कहिड़ो बि खाती गुनहगार आहे पर वुज़ू सारे मुंहिंजे दरबार ते पहुचंदो बि मां रब तोखे माफ़ कंदो वञे। इंसान जॾहिं वुज़ू कंदो आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम करे हथ धोअंदो आहे त हथनि जा गुनाह उन खां जुदा थी वेंदा आहिनि। गुरड़ी कंदो आहे वात जा गुनाह उन जा ख़तम थींदा आहिनि। जॾहिं नक खे पाणी ॾिए थो त नक जा गुनाह ख़तम था थियनि। जॾहिं मुंहुं थो धोए त मुंहं जूं ख़ताऊं माफ़ थियूं थियनि। मुंहिंजा दोस्त जॾहिं ॿाहूं थो धोए इन ॿाहुनि जा गुनाह उन खां जुदा था थियनि। जॾहिं मथे जी मसो करे थो त मथे जा गुनाह उन खां जुदा था थियनि। जॾहिं पेर थो धोए त उन जे पेरनि जा गुनाह उन खां जुदा था थियनि। जॾहिं रब करीम जे दरबार ते पहुचंदो आहे त गुनाहनि खां आजो थी पहुचंदो आहे। मुफ़्त में करम पियो थिए बग़ैर पैसनि जे त इहा शइ वठी नथो ख़रीद नथो करे। हयाती पंहिंजी ॾिस चई लॾे खान सभु उन्हनि जो ओताकूं ॾिस सभु ॻाल्हियूं ॾिस सभु वीचारा बेवस थी हिन दुनिया मां छॾे विया वसो कोन विया। पर ॾाढे जी लठ जा थी ॾाढे जी लठ जे आई त मुड़ुस ॻोल्हिया ई कोन लथा। हा तॾहिं चए थो त जॾहिं साथ थिए सॾ कई तॾहिं ॿुधी न ॿोड़ी। रब जो सॾ पियो थी तोखे परवाह ई कान थी। उन वक़्त में जे लाड़ो खाई पई हा रब जे दर ते लड़ी पवी हा त रब करीम जो करम थी पवे। मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम इन नमाज जे फज़ीलत जे मुतालिक़ फरमा त ख़रज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़रज फी शिताअ वलवरक यतहाफत फअखज़ बिग़ुस्ल मिनहा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि सफ़र ते निकिता आहिनि शहर खां ॿाहिरि।
मुझे महबूब जा गुलाम भी साईं सां गॾु आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सियारे जी मौसम वण जे टारी खे वठी करे लोॾो जो ॾिनऊं त जेके वण में पता सभु ढरी छणी ढेर थी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त या अबा ज़र, पाण करीम सां साईं अबू ज़र गफ़ारी साईं सां गॾु हुजे। पाण फरमायो या अबा ज़र, त जी मुंहिंजा साईं। पाण ॿीहर फरमायो या अबा ज़र, ऐं अबा ज़र ॾिठी कीअं वण जा पन छणी विया। अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह, वाकई सभु वण जा पन छणी विया। पाण फरमायो त जॾहिं वुज़ू छाड़े मुंहिंजो उम्मती नमाज़ लाइ अल्लाह अकबर करे बीहंदो आहे, उन जा गुनाह बि ईअं छणी वेंदा आहिनि जीअं वण जा पता छणी विया। तोखे असांखे निमाज़ जी अहमियत जी ख़बर ई न त निमाज़ छा आहे। हा त निमाज़ कुझु बि कोन्हे। छा आहे निमाज़? नियत असांजी पाक लॻी पई आहे त ख़ुदा बहितर ॼाणे पाक उन जी अथई जेके रब जे सॾ खे जी चई उनजे दर ते था अचनि। हा मानो थिए आका जो ग़ुलाम सॾाए ऐं रब जे सॾ खे जी न थिए त इहा कहिड़े क़िस्म जी ग़ुलामी आहे। तूं ई अहिड़े नौकर खे न रखंदे, पंहिंजे दर ते ओताक ते न रखंदे जंहिंखां तूं पाणी घुरी, चइसि मां अदब में बीठो आहियां, पाणी पाण पीजा, ॿुधाए अहिड़े नौकर खे तूं रखंदे? तूं ग़ुलाम नथो रखे सघी, बानो नथो रखे सघी, इन बान खे उन महिल जवाबु ॾेई थो छॾी। पर तूं असां बाना सॾायूं रब सॾे ऐं उनखे जी न चऊं त ॿुधाए रब करीम कहिड़ा राज़ी थी। कोशिशि कर त अलाह राज़ी थिए ऐं अलाह जो रसूल राज़ी थिए। बसि इहो ई बाने जी कोशिशि हूंदी आहे। बानो इहो ई चाहींदो आहे त मुंहिंजा रब राज़ी थी पवे। रब परची पवंदी, जहिड़ा तेड़ा तुंहिंजे लाइ भलाई जा दर खुली पवंदा। रब खे कावरायूं वेठाऊं, उनजे रसूल खे नाराज़ कयूं वेठाऊं, पोइ केॾा परेशानी जंहिंखां पुछ परेशान हाल आहे। दौलत वारो आहे, मिसकीन आहे, मर्द आहे, को बि आहे, को बि बचल न आहे जंहिंखे परेशानी न हुजे। हाय घोड़ा लॻी पिया, अलाए कॾहिं पूरी थींदी, तॾहिं पूरी थींदी जॾहिं अखियूं बंदि थींदियूं। हिन खोपड़ीअ खे क़बर जी मिटी भरींदी, बाक़ी मुंहुं न भरी। पर कहिड़ा रुपया तो असां वटि बंगला हुजनि, कारूं मोटर हुजनि, पर कॾहिं बि आहे खोपड़ी न भरबी, इनखे क़बर जी मिटी भरींदी। कुझु सोच, पंहिंजे मालिक ॾे तो असांखे हलणो आहे, उन जे लाइ कुझु अमल जी ज़रूरत आहे, अमल करणो। अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी है। हाँ? अमल खां सवाइ कुझु कोन थींदी। अमल जी कोशिशि कर, पोइ उमेद बि रखो, ॿई ॻाल्हियूं हुजनि। पोखी जव ऐं उमेद रखी त मां हाणे कणिक लणंदुसि, इहा तुंहिंजी असांजी वहम ग़लति आहे, इहे ख़्याल ग़लति आहिनि। जो पोखींदासीं उहो ई लोड़ो पवंदो। हा ॿिया कहिड़ा वाइद, ॿिया कहिड़ा किसा यूसुफ अलैहिस्सलाम जा, ज़ुलेखा जा ॿुधाए। असुल मेन मसइलो इहो आहे त दुनिया में ख़ुदा ताला असांखे इबादत लाइ मोकिलियो आहे, पंहिंजे बानत लाइ क़बूल कयो त मुंहिंजा बाना हर मसइला तुंहिंजा मां रब हल कंदोसि, तुंहिंजो कमु आहे तूं इबादत कर। मुंहिंजे अॻियां झुक, सॼी दुनिया तुंहिंजे अॻियां झुकंदी। हा इहो थियो आहे। अल्लाह जा सालिह बाना कामिल कीअं विलायत ते पहुता, हू रब जा बणिजी विया, सभु कुझु तरक करे रब करीम ॾे लाड़ो खाधो। अॼु दुनिया उन्हनि जे दरवाज़नि ते अचे थी। 12 महीना को पीउ माउ खे ख़त में ॾियण लाइ बि को मुश्किल अहिड़ो सदोरो वञे, मगर हिते हर वक़्त में तव्हां ॾिसंदो क़ुर जे पढ़ण वारनि सबबु छा आहे, उन्हनि पंहिंजे अल्लाह खे राज़ी कयो। हा ॿियो माइटी जो रिश्तो ॿियो त न आहे न, सभु गॾु थिया, को किथां जो आयो आहे, को किथां जो आयो आहे। छा मसइलो आहे काज़ी बुरहान दीन ते? हा जिथे रोशनाई थींदी आहे उते पतंग सड़ंदा आहिनि, उते अल्लाह जे महबूब जे इश्क जी रोशनाई थी आहे, तॾहिं सभु हिन दरबार ते हाज़िरी भरियो।
अल्लाह जी मोहब्बत जी हुननि सुर्की पीती तो असांखे ख़बर ई कान्हे त कीअं उन इश्क में मोहब्बत में टुबियूं कीअं हणे पियूं। हा इन पासे पहिरीं तो असां न पातो असां कहिड़ी ख़बर अधे खे चवंदे बाग सरसब्ज़ लॻो पिया मेवा वीचारो मञंदो ई कोन न चमड़े खे चवंदे सिज रोशन लॻो पिया पूरे जहान खे रोशन करे वेठो आहे पर चमड़ो ॾिसे ई ॾींहं जो कोन थो चए त सिज आहे ई कोन छा उन जे चवण सां सिज जो इनकार थी पियो छा सिज त पूरे जहान खे रोशन करे वेठो आहे पर तो असांजी अखि नथी ॾिसे त उहा पंहिंजी क़िस्मत खे ॾिसण वारा ॾिसनि था। असांजे पाड़े में साईं मोल साहब मोहम्मद इस्माइल साहब ॾे परो बीमार थी पियो पोइ राति जो हिते चई त मां काज़ी बुरहान ते 2-3 ॾींहं रहां राति हिकिड़ी पैसो सुबुह जो मोटी आयो ॻोठ मस्जिद में मूंसां छा तव्हांजो चए थो 3 ॾींहं हुते रहंदासीं चए राति जो काई साहब चए थो मूंसां बि मूंखे निंड नथी अचे तूं आलम थी करे कलर ते सुतो पिया गर्मी में मां काज़ी साहब खे इहा ॻाल्हि नथी वणे तूं वञ चाक थी वेंदे इहा छा आहे अलाह वारनि जी निगाह करम आहे चए तूं आलम आहे तूं गर्मी में सुतो पिया मूंखे आराम कोन्हे तूं वञ हलो अलाह ताला तोखे शफ़ा ॾींदो। हा अलाह वारा ज़िंदा आहिनि उहे मोल न आहिनि तूं जे असांजे ज़हन में ॾिसूं था त कीअं हिननि खे तव्हां जहिड़ो था चओ जंहिंजो ॻाल्हाइण बंदि थी थो वञे ॾिसणु बंदि थी थो वञे उज़वा चोरण बंदि थी था वञनि इनखे मोल न चऊं त छा चओ तो असांजे नज़रनि में सभु ॻाल्हियूं इहे आहिनि मगर रब जे दरबार में उहे हयातुन ज़िंदा आहिनि। उनजी क़ुरान करीम शाहिद ॾिनी न त जेके मुंहिंजे राह में शहीद कया विया से ज़िंदा आहिनि उनखे मोल न चओ मोल त न चओ पर इहो गुमान बि न ॾिनो चवण त थियो पर उन लाइ गुमान बि न कयो त इहे मरी विया छुटा बसि कर तुंहिंजा छुटा असांजा ज़िंदा आहिनि। हा हिते ख़त्म दुरूद छा जो मोह छुटो जिन छुटी हमेशह लाइ जिंदगी छॾाए छॾियूं केरु ख़त्म आहे 12 महीने केरु उन्हनि जे क़बरुनि ते वञे केरु हाफ़िज़ अची क़ुरान पढ़ाए इन करे लॻी थो दफ़न करे वरी मोह नथा कनि हुन मुक़ाम ते त पोइ दफ़न करे आयो पीउ खे या माउ खे सभिनी तो आसरो लाहे छॾियूं पर ईअं न आहे क़ुरान दुनिया में भी नफ़ो ॾिए थो आख़िरत में भी नफ़ो ॾिए थो। हाँ पोइ कीअं थो चई त कुझु कोन्हे क़बर में कुझु क़बर में क़ुरान करीम ख़ुदि उन जे ॿार जी हिफ़ाज़त करे थो क़ुरान जो पढ़ण वारो मोहबत रखण वारो मरंदो आहे त क़ुरान उनखे